अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं था। काज़ी मदमा बिलाल हैदर कल्यार जी काज़ी तलके जे हज़ारी आबादगारनि जा वोण न फुटिया, ख़र्च ज़ाया, नकुली ककड़नि जो बिज सरेआम फ़रोख्त, ज़मींदार हारी तबाह, नकुली बिज भाण ऐं ज़री दवाऊं विकिरो कंदड़ लखपतीअ मां करोड़पति बणिजी विया। ग़रीब आबादगार कर्ज़नि में मुब्तला, तलके काज़ी मदी वोण जो नकुली बिज मार्केट में अचण करे हारियुनि ज़मींदारनि आबादगारनि खे लखी रुपयनि जो नुक़सान, फसल फुटण खां पहिरीं वॾो नुक़सान। ज़मींदार सरवर कल्यार दाईंदे ॿुधायो त इन करे कोन था थियनि जो घणो करे असांखे लॻे थो त हीउ बिज पुराणो आहे। जे असां हणूं था नाड़ी कई आहे हिकिड़ो चकर त बि कान थी आहे। हाणे 5000 रुपया 500 रुपया किलो बिज आहे। फुटल बि आहिनि न न हीअ सम्झ ख़तमु आहे। अच्छा, हीअ हथु लाहे ॾिसो न, हीअ ख़तमु आहे। हीअ सम्झ गोशा कढिया हिते सड़ियल आहे। मां तक़रीबन 5000 जो बिज वठी आयो हुउसि, जेको हिते आंदुमि त अंदरां ई सड़ियल निकितो। कुॿर मूंखे गारंटी ॾिनी बिज जी, चई राहू बिज आहे ऐं VIP फुटंदो। त 4 एकड़ मूं तक़रीबन पोखिया आहिनि, पर मुंहिंजा बि कोन फुटा। 4 फी एकड़ ते तव्हांजो घणो ख़र्चु आयो? हर बंजर कीण ते, ॿियो पाणी ते 15 16 17 18,000 ताईं ख़र्चु अची थो वञे। पर ख़र्च खां वधीक पाणी जी किल्लत आहे असांखे, उन जी ॻाल्हि आहे। ख़र्च खे माण्हू वरी मुंहुं ॾेई ईंदो, पाणी असां हाणे न आहे जो ॿीहर काए सघूं। अच्छा, माना हाणे तव्हांजी सीज़न सम्झो ज़ाया थी वई। पोइ त हीअ तव्हां जेके कर्ज़ खयां ॿिया टिया, उन्हनि जो छा थींदो? उन्हनि जो वरी ईअं ई थींदो, को ढोर ढको खपाए पियो या बनी मकादे ॾेई मिड़ई माण्हू मुंहुं ॾींदो, पैसा कंदो। उन ते फी एकड़ ते घणो ख़र्चु अची वियो तव्हांजो, हर कीण ऐं नाड़ी वग़ैरह ते? 10-12 हज़ार अचे थो। 10-12 हज़ार अचे थो वञे, माना 5 एकड़ तुंहिंजा थिया ई कोन। 5 एकड़ थिया ई कोन। छाजे करे बिज न पिया थियनि? अॼु मां ॾिसां पियो सभई दाऊं पिया कनि त बिज न पियो थिए। अलाए साईं छाजे करे कोन था थियनि। अॻे बि ईअं थींदो रहियो आहे? न न, अॻे फुटंदा। अॻे फुटंदा? इहो बिज तव्हां किथां वरितो? इहो शहर मां वरितो आहे। शहर मां वरितो। हाणे तव्हांजी हुकूमत खे कहिड़ी अपील आहे त तव्हांजी कहिड़ी मदद करे? असांजी माना असांखे कुझु न कुझु मिले, या त बिज जो मुआवज़ो मिले, या त को हर वग़ैरह मिले। बिज जो मुआवज़ो त मिलंदो तव्हांखे, जेको हर आहिनि, कीण आहे, नाड़ी आहे, मज़ूरी आहे, इन जो मुआवज़ो केरु ॾींदो? उहो बि हाणे तव्हांजी ॾिसो, कुझु हुकूमत खे चओ। जीअं दोस्तनि चयो त तमामु सुठो बहितर हिन जी क्वालिटी आहे, पोएं साल लथो आहे। उन जे हिसाब सां मूं 5 एकड़ कराया, जंहिंमें 5 एकड़नि में फी एकड़ जे हिसाब सां 10 खां 15 हज़ार रुपया फी एकड़ ख़र्चु खाई वियो आहे। सही, सॼो इहो कैश में? सॼो कैश जो कमु आहे। पर नाड़ी थियण खां पोइ हिकु तीलो बि मुंहिंजो न थियो। हिकु तीलो बि न थियो? हिकु तीलो बि न थियो। उनखे नई शइ उथलाए करे वरी खीरा ठाहिया अथमि, जेको अॼु एक्स्ट्रा ख़र्चु वरी खीरनि जे पोयां वरी ॿियो बिज वठी आयो, जेको मार्केट मां मिलियो आहे। हुननि चयो त आहे त ॾाढो सुठो आहे, पर गारंटी वरी का बि कान्हे। त 5000 रुपया 2 एकड़ खायो थो वञे। ऐं हर कीण ऐं जेको हर कीण कलर आहे, इहो सभु ज़मींदार असां कटे थो हारियुनि मां। हाणे माना तव्हांजो फसल थियो कोन, हीउ ॿियो चकर चूंकि घणो कर्ज़ी थियो तव्हां ज़मींदार जा? ईअं सम्झो त असां ते 2 एकड़नि ते 50,000 कर्ज़ा, जे 4 एकड़ कयो था त लख रुपया कर्ज़ थियो। माना फसल फुटो ई कोन्हे, अॻे ई कर्ज़ी? अॻे ई कर्ज़ी। इहो सभु बिज जे करे? बिज जे करे। कहिड़ियूं कहिड़ियूं कंपनियूं आहिनि जेके हिते न थियूं आहिनि, उन जा कुझु नाला ॿुधाइजो। साईं तक़रीबन कंपनियूं 4-5 आहिनि। मेराण बिज आहे, इहो बि न थियो आहे। S32 आहे, इहो बि न थियो आहे। SZ32 आहे, इहो बि न थियो आहे। उन खां पोइ राहू बिज आहे, उहो बि न थियो आहे। अञा 2-3 ॿियूं कंपनियूं आहिनि जिन जा बिज बिल्कुलु नाक़स आहिनि, कंहिं कम जा न आहिनि। तव्हां कंहिंखे अपील कंदो त इन जो अज़ालो करे? असां वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं। तव्हांजी वोणनि वारी जेके पोखिया थो का ज़मीन भली आहे, वारियासी ज़मीन आहे। उन में बिज जेको बिजनि जो फ़र्क़ु आहे। बिज हिकिड़ो जेको बिज थियो आहे सो पंहिंजो आहे, सो थियो आहे। जेको कंपनी खां वरितो आहे सो उहो बिज न थियो आहे। घणा एकड़ आहे जेको तव्हांजो कंपनी खां वरितो? 3.5 एकड़ खनि आहे। उन ते 1 एकड़ ते घणो ख़र्चु आयो? 1 एकड़ ते जहिड़ो ख़र्चु कलर ट्रैक्टर जा 4 ट्रैक्टर जा, और बिज जेको आहे सो हिन 300 खां वठी 400 टोटल घणो थी वेंदो अंदाज़? तक़रीबन 10-12 हज़ार रुपया नुक़सानु पए थो। 10-12 हज़ार फी एकड़ जे? हर